अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उनर इंसानी हक़नि लाइ झेड़ींदड़ ऐं समाज दुश्मन अनासरनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़ मारूफ़ समाजी रहनुमा अली जाफ़री सोलंकी जे छाप मां लखीं रुपयनि जो सामान चोरी। शाहपुर चाकर थाणे जी हद में मारूफ़ समाजी रहनुमा अली जाफ़री सोलंकी जे छाप जेका तालका शहदादपुर यूसी बरून रोड ते वाक़िआ आहे, उन मां राति जो तालो तोड़े लखीं रुपयनि जो सामान खणी चोर फरार थी विया। वाज़िह रहे त अली जाफ़री सोलंकी जी मोटरसाइकिल भी कुछ वक्त अॻु में चोरी थी वई हुई, जंहिंजो अञा ताईं ॾस पतो न मिली सघियो आहे। अस्सलाम वालेकुम, मां अली जाफ़री सोलंकी समाजी वर्कर रहनुमा। ही मुंहिंजी दुकान जो तालो तोड़े राति चोरी कई वई आहे ऐं इन खां अॻु में भी मुंहिंजी बाइक गुम कई वई हुई, जंहिंमां SHO उन टाइम हो SHO शाहपुर चाकर ज़ुल्फ़कार पाही। हुन को भी नोटिस न वरितो आहे। उहा बाइक मुंहिंजी अॼु ताईं भी बाज़ियाब न थी सघी। हींअर वरी राति जेको आहे मुंहिंजी दुकान जो जेको तालो भञी तक़रीबन लख रुपए जो खां मथे जो सामान जेको खणी विया आहिनि, जंहिंमें 10-12 बोरियूं कणिक जूं हुयूं, 5-7 बैग जेके DAP भाण जा हुआ ऐं 5-7 जेके हुआसे काटन सीड जा कट्टा हुआ, उहे सभु खणी विया माना। ऐं तालो भञी मां पुलिस खे इतला कई, पुलिस आई पंहिंजे टाइम ते, हुननि पंहिंजी कार्रवाई कई। हाणे मूंखे उमेद आहे त SHO साहब जेको आहे सो जल्द खां जल्द मुंहिंजी चोरी बाज़ियाब कराईंदो, न ॿी सूरत में जेको आहे सो मां पूरी सिंध में साफ़ी दोस्तनि ऐं सोशल वर्करनि समेत एहतजाज कंदुसि। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।